सखर में सिविल सोसाइटी अलायंस जे ज़ेर एहतमाम हिंदू पंचायत जे ताउन सां सखर प्रेस क्लब रोड ते सिंध अमन मार्च करे प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कयो वियो। सिंध अमन मार्च जी अॻवानी सिविल सोसाइटी अलायंस जे चेयरमैन बैरिस्टर ख़ान अब्दुल गफ्फार ख़ान ऐं हिंदू पंचायत सखर जे मुखी ईश्वर लाल कई। अमन मार्च में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वरी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सिविल सोसाइटी अलायंस जे चेयरमैन ख़ान अब्दुल गफ्फार ख़ान जो अमन मार्च खे ख़िताब कंदे चवणु हो त सिंध में धाड़ेल राॼ में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। हर आए ॾींहुं मासूम ॿारनि अक़लियती बिरादरी जे माण्हुनि समेत वापारनि खे निशानो बणायो पियो वञे। अमन मार्च जो मक़सदु सिंध भर में वधंदड़ लाक़ानूनियत बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड कराइणु हुयो। सिंध जे कचे वारनि इलाइक़नि में ऑपरेशन करणु पुलिस जे वस जी ॻाल्हि नाहे। पुलिस अमन अमान कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। फौज या मिलिट्री जे कमांडोज़ खे मैदान ते अचणो पवंदो। आख़िर में हिंदू पंचायत जे मुखी ईश्वर लाल चयो त सिंध में हाणे मासूम ॿार अगवा थी रहिया आहिनि। अहिड़नि हालतुनि में जीअण मुश्किल बणिजी वियो आहे। अगरि हाणे बि कंहिं तदारुक न कयो त अक़लियती बिरादरी को नओं रुख अख़्तियार कंदी। सिंध अमन मार्च खे मुफ्ती आज़म महर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।